असां टॉपिक जे तरफ़ हलूं था त ॿिलीअ जे अखियूं अंधेरे में छो चमकनि थियूं। ॿिलीअ जूं अखियूं तेज़ रोशनी बर्दाश्त न करे सघंदियूं आहिनि। उन जे लाइ त उन ॾींहं जे दौरान ॿिलीअ जे अखियुनि जूं पितलियूं सकड़ियल रहनि थियूं, पर अंधेरे में उन जी अखि जूं पतलियूं फैलियल हुजनि थियूं। उन पतलियुनि जे बैक साइड ते हिकु चमकदार मादो थिए थो। जॾहिं अंधेरे में चमकदार मादे ते रोशनी पवंदी आहे त ई चमकदार मादो हिकु आईने जो कमु ॾिए थो ऐं ॿिलीअ जी अखियुनि में चमक पैदा थी वञे थी। लेकिन इन चमक जे लाइ ज़रूरी आहे त अंधेरी वारी जॻह ते थोरी बहुत या थोरी घणी रोशनी हुअणु लाज़मी आहे, वरना गहरे अंधेरे में ॿिलीअ जूं अखियूं बिल्कुलु न चमकंदियूं आहिनि। अखियुनि जी इन चमक जे वजह सां ॿिली अंधेरे में आसानीअ सां पंहिंजो रस्तो ऐं शिकार ॻोल्हे सघे थी या ॻोल्हे वठंदी आहे। त असांजो टॉपिक पुॼाणी ते पहुतो। तव्हां जेकॾहिं असांजी ही नंढड़ी कावश पसंदि आई हुजे त असांजे वीडियो खे लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।